नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मारूफ़ टिकटॉक हरीम शाह ताज़ो हिकु वेब शो में शिरकत कई है, जंहिं दौरान हिन पंहिंजी पहिरीं पगार आला शख्सियत ताईं पहुचण समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कई है। हरीम शाह जो चवणु आहे त जॾहिं हिन टिकटॉक वीडियोज़ ठाहिण शुरू कयूं त खेसि अंदाज़ो न हो त एतिरी फैन फॉलोअर्स थी वेंदा। शुरूआत में तनक़ीद भी थी, पर एतिरी कामयाबी मिली ऐं सचाई भी इहा आहे त जेतिरी तनक़ीद ओतिरी कामयाबी भी मिलंदी है। हिन चयो त माण्हू मूंखे पैसा क़िस्मत सां मिलंदा आहिनि। टिकटॉक बणाईंदे तौरु टिकटॉकर्स खे पैसा न ॾिना आहिनि, पर हिन ज़रिए केतिरियूं कंपनियूं टिकटॉकर्स सां राब्ते में रहंदियूं आहिनि। हरीम शाह चयो आहे त टिकटॉक जूं वीडियोज़ वायरल थियण खां पोइ खेसि दुबई जी हिकु कंपनी घुरायो, जंहिं खां पोइ हू कंपनी जो सफ़ीर बणिजी वई ऐं पंहिंजी पहिरीं पगार 6 लाख रुपया वरिती। इन दौरान हिन केतिरनि मुल्कनि जा दौरा कया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।